रिपोर्टर महबूब अली चांडियो। वगण में IHS मुलाज़िमनि बरतरफ़ी वारे फ़ैसिले ख़िलाफ़ इस्पताल जे अमले पारां पंहिंजी बांह में कारियूं पटियूं ॿधी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वगण रूरल हेल्थ सेंटर जे मुलाज़िमनि डॉक्टर ठाकुरदास, डॉक्टर अब्दुल गफ़ार पठान, तफ़ज़ल रसूल मंगी, नादिर अब्बासी, बरकत अली तुनियो, अली अहमद कलहोड़ो, अज़ीज़ुल्लाह लाशारी, लेडी डॉक्टर जवेरिया बुर्डो ऐं ॿियनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं OPD जो मुकमल बाइकाट करे छॾियो। मुज़ाहिरीन इस्पताल खां रैली कढी करे अवामी प्रेस क्लब वगण अॻियां पहुची सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त सिंध हुकूमत पारां IHS खां इस्पतालूं वापसि वठण वारे फ़ैसिले सबबि इदारे में कमु कंदड़ हज़ारे मुलाज़िमनि बेरोज़गार बणिजी वेंदा। हुननि चयो त हिकु तरफ़ मुल्क में बेरोज़गारी ऐं महांगाई सबबि माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि त ॿिए तरफ़ ग़रीब मुलाज़िमनि खे नौकरी मां कढी खेनि बेरोज़गार करे संदनि मुआशी क़त्ल कयो पियो वञे। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त मेरिट जी बुनियाद ते भर्ती थियल IHS मुलाज़िमनि खे बेरोज़गार करण बजाए सिहत खाते में ज़िम्मेदारी जे बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।